कराची पुलिस ऑफिस ते हमले जी जांच जारी इंकशाफ कयो वियो आहे त हमले वक़्तु भरिसां मौजूद 3 पुलिस पोस्टूं ख़ाली हुयूं ऐं को बि अहलकार उते मौजूद न हो। मारिजी वियल 3 दहशतगर्दनि जी सुञाणप थी वई। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर नबी बख्श खासखेली मूजिबि कराची पुलिस ऑफिस KPO ते हमले जी जांच जारी आहे ऐं इंकशाफ कयो वियो आहे त हमले वक़्तु भरिसां मौजूद 3 पुलिस पोस्टूं ख़ाली हुयूं ऐं को बि अहलकार मौजूद न हो। ज़रियनि मूजिबि दहशतगर्द पुलिस लाइन्स ज़रिए दाख़िल थिया। दहशतगर्द पोईं भित टपी KPO में दाख़िल थिया। पुलिस लाइन्स क्वार्टर्स जे दाख़िला ऐं निकिरण ते सिक्योरिटी जा के बि इंतज़ाम न हुआ। ज़रियनि जो चवणु आहे त पुलिस लाइन्स जी 150 क्वार्टरनि में ऑफिसरनि जा ख़ानदान रिहाइश इख़्तियार करे रहिया आहिनि, पर पुलिस लाइन्स जे क्वार्टरनि में के बि CCTV कैमराऊं नाहिनि। ज़रियनि जो चवणु आहे त हमले खां पोइ बि भरपासे जी चेक पोस्टुनि में अहलकारनि खे मुक़ररु न कयो वियो आहे। होॾां ज़रियनि मूजिबि कराची पुलिस ऑफिस ते हमलो कंदड़ 3 दहशतगर्दनि जी सुञाणप थी वई आहे। ज़रियनि जो चवणु आहे त आपघाती बमबार साला नूर जो तालुक़ु उत्तर वज़ीरिस्तान सां आहे, जॾहिं त सिक्योरिटी फोर्सिस सां मुक़ाबले में मारिजी वियल दहशतगर्द किफ़ायतुल्लाह लकी मरवत जो रहवासी हो। 3 दहशतगर्द मजीद बाबति ॿुधायो पियो वञे त संदसि तालुक़ु उत्तर वज़ीरिस्तान जे इलाइक़े दत्ता खेल सां आहे।